हिन वीडियो में असां पढ़ंदासीं परफेक्ट स्क्वायर यानी मुकमल चौरस जे बारे में। अचो त हाणे कोई बि सॼो अदद यानी हिकिड़ो इंटीजर खणूं था ऐं उन इंटीजर खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कयूं था। त 6 खे असां ज़र्ब था कयूं 6 सां, त असांखे 6 खे 6 सां ज़र्ब करण सां असांखे मिलंदो 6 × 6 = 36 ऐं इन खे असां चवंदा आहियूं त इहो हिकु स्क्वायर आहे, यानी मतिलबु 6 पंहिंजो पाण सां ज़र्ब थियल आहे ऐं असांखे जवाबु मिलंदो 36। अच्छा, इन साॻे ई 6 × 6 खे असां हिकिड़ी ॿी सूरत में बि लिखंदा आहियूं, जेको हूंदो आहे 6 जे मथां पावर 2 ऐं इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त 6 पंहिंजो पाण सां ज़र्ब थियल आहे ऐं इन जो जवाबु बि 36 ईंदो। हाणे जेको 36 आहे असां वटि, इहो हिकिड़ो मुकमल चौरस यानी परफेक्ट स्क्वायर आहे। त परफेक्ट स्क्वायर छो आहे? परफेक्ट स्क्वायर जी वसफ़ इहा आहे त को बि सॼो अदद जॾहिं पंहिंजो पाण सां ज़र्ब थिए त असांखे हिकिड़ो परफेक्ट स्क्वायर मिलंदो आहे। हाणे हिते 6 पंहिंजो पाण सां ज़र्ब थियो ऐं तॾहिं असांखे 36 मिलियो। असां इहो बि पुछी सघूं था त जेको नेगेटिव साइन वारा हूंदा आहिनि उहे बि त इंटीजर हूंदा आहिनि ऐं -6 खे अगरि असां -6 सां मल्टीप्लाई कयूं त छा असांखे परफेक्ट स्क्वायर मिलंदो? त -6 खे अगरि असां -6 सां मल्टीप्लाई कयूं त पोइ बि असांखे 36 मिलंदो, छाकाणि त माइनस जॾहिं बि माइनस सां मल्टीप्लाई थींदी आहे त उहा प्लस में तब्दील थी वेंदी आहे। त मतिलबु जेके इंटीजर नेगेटिव में हूंदा आहिनि उहे बि असांजो परफेक्ट स्क्वायर ई कढी ॾींदा आहिनि, छाकाणि त नेगेटिव सां कैंसिल थी वेंदी आहे ऐं -6 खे अगरि असां स्क्वायर कयूं त पोइ बि असांखे 36 ई मिलंदो, जेको हिकु परफेक्ट स्क्वायर आहे। अचो त हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं त 5 × 5 था खणूं त 5 × 5 बराबरि थींदो 5 स्क्वायर जे। त 5 स्क्वायर जेको आहे मतिलबु बराबरि थींदो 25 जे ऐं अगरि साॻियो ई 5 मां माइनस में खणां त -5 खे अगरि ज़र्ब कयां -5 जे, जेको बराबरि थींदो असां वटि -5 जे स्क्वायर जे, त उहो बि असां वटि 25 जे बराबरि थींदो, यानी त जेको असां वटि 25 अंग आहे इहो हिकिड़ो मुकमल चौरस यानी परफेक्ट स्क्वायर आहे। छाकाणि त 5 ऐं -5 हिकिड़ो सॼो अदद यानी इंटीजर हुयो जंहिंखे पंहिंजो पाण सां ज़र्ब कयोसीं त पोइ असांखे 25 मिलियो। अचो त हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं त मां 2.5 खे ज़र्ब कयां थो 2.5 सां, त 2.5 × 2.5 मतिलबु इहो हिकिड़ो स्क्वायर आहे ऐं असां इन खे ज़र्ब करे ईअं लिखी सघूं था त इहो 2.5 जे मथां स्क्वायर अची वियो ऐं 2.5 जो जेको स्क्वायर हूंदो उहो बराबरि थींदो 6.25 जे। हाणे मुंहिंजो तव्हां खां इहो सुवालु आहे त छा 6.25 जेको अदद असांखे 2.5 खे ज़र्ब करण सां मिलियो, छा इहो हिकिड़ो मुकमल चौरस या परफेक्ट स्क्वायर आहे? त इहो परफेक्ट स्क्वायर न आहे। छो न आहे? त जॾहिं बि को इंटीजर पंहिंजो पाण सां मल्टीप्लाई थींदो आहे त पोइ असांखे परफेक्ट स्क्वायर मिलंदो आहे, पर जेको 2.5 आहे इहो हिकु इंटीजर न आहे, इहो सॼो अदद न आहे, इहो पॉइंट में आहे, डेसिमल में असांखे आहे ऐं डेसिमल में जेको हूंदो आहे उहो परफेक्ट स्क्वायर न ठाहींदो आहे। स्क्वायर ज़रूरु हूंदो, 2.5 जो स्क्वायर 6.25 आहे बिल्कुलु, पर इहो हिकिड़ो परफेक्ट स्क्वायर मुकमल चौरस न आहे। हाणे अचो त हिकिड़ी टेबल था ठाहियूं ऐं उन टेबल में असां जेके सॼा अदद आहिनि, जेके इंटीजर्स आहिनि उहे बि लिखूं था ऐं उनखां पोइ जेको परफेक्ट स्क्वायर अगरि असां उन सॼनि अददनि खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कयूं या स्क्वायर कयूं त जेको अंग असांखे मिलंदो उहे बि लिखूं था। त पहिरियों असां खणूं था 5। हाणे +5 जेको आहे उहो सिर्फ़ु +5 सॼो इंटीजर न आहे या सॼो अदद न आहे, प्लस ऐं माइनस वारो 5 बि इंटीजर आहे ऐं सॼो अदद आहे ऐं अगरि असां हुनखे स्क्वायर कंदासीं त असांखे 25 मिलंदो। साॻे तरीक़े सां 6 +- में उनजो स्क्वायर 36 थींदो, +- 7 ऐं उनजो स्क्वायर 49 थींदो ऐं उनखां पोइ असां 8 था खणूं त +- 8 ऐं उनजो अगरि 8 खे स्क्वायर कंदासीं त असांखे 8 × 8 = 64 मिलंदो। मतिलबु 25, 36, 49 ऐं 64 परफेक्ट स्क्वायर आहिनि। ऐं हिकिड़ी शइ ॿी इहा आहे त जेके बि परफेक्ट स्क्वायर हूंदा आहिनि उन्हनि जा जेके जुज़ा हूंदा आहिनि उहे हमेशह असांखे जोड़ीअ में मिलंदा आहिनि। जीअं हाणे 25 जो अगरि असां जुज़ा कढूं, 25 जा जुज़ा थींदा 5 × 5 ऐं अगरि असां 36 खणूं त हिकिड़ी शइ तव्हां हिन में गौर कयो त जेको बि असां वटि मुकमल चौरस हूंदो आहे, परफेक्ट स्क्वायर हूंदो आहे, उन जा जेके फैक्टर्स हूंदा आहिनि उहे हमेशह असांखे जोड़ीअ में मिलंदा आहिनि। मतिलबु उहे 2 हूंदा, हिकु न हूंदो, कॾहिं बि उन में अहिड़ो अंग न हूंदो जेको अकेलो हुजे ऐं इहा ई सुञाण आहे हिकिड़े परफेक्ट स्क्वायर जी, त उनजा फैक्टर्स जेके हूंदा आहिनि उहे जोड़ीअ में हूंदा आहिनि। ऐं अगरि असां 36 जो मिसाल खणूं ऐं उनजा जुज़ा कढूं त 36 वंडिया 2 थींदो असां वटि 18, मतिलबु 2 असां वटि हिकिड़ो जुज़ो निकिरंदो ऐं उनखां पोइ 18 खे बि 2 जो खोड़ो लॻंदो, त 18 खे असां 2 सां वंड कंदासीं त असां वटि बचंदा 9, त मतिलबु हिते असां वटि ज़र्ब में 2 ॿियो अची वेंदो ऐं उनखां पोइ असां वटि 9 बचंदा, त 9 खे सिर्फ़ु 3 जो खोड़ो लॻंदो आहे, त 9 वंडिया 3 असां वटि 3 बचंदा, उनखां पोइ त असां हिते 3 ज़र्ब में लिखंदासीं ऐं आख़िर में 3 खे बि सिर्फ़ु 3 जो खोड़ो लॻंदो आहे, त असांखे 3 हिते ॿिया ज़र्ब में लिखंदासीं, त असां वटि 36 जा बि जुज़ा निकिरी आया। 36 जे जुज़नि खां पोइ हाणे अचो त हिकिड़े ॿिए अंग जा जुज़ा था कढूं, त असां जुज़ा था कढूं 16 जा। त
त 16 खे ॾिसो अगरि जुदा कयूं त ॿिनि सां वंड कंदासीं त 8 बचंदो ऐं त 2 ज़रब में लिखंदासीं ऐं उनखां पोइ वरी 8 खे असां ॿिनि सां वंड कंदासीं त असां वटि 4 बचंदो त मतिलबु ॿिया ज़रब में लिखंदासीं 2। उनखां पोइ वरी ॿिनि सां वंड कंदासीं 4 खे त असां वटि 2 बचंदा ऐं उनखां पोइ ॿिनि खे बि ॿिनि सां वंड कंदासीं त असां वटि 1 बचंदो त मतिलबु असां वटि जुज़ा निकिरी आया। हाणे तव्हां गौर कयो त जेको 25 अंग हुयो या 36 अंग हुयो या 16 अंग हुयो, इन सभिनि में असां वटि जेके जुज़ा निकिता आहिनि उहे जोड़ीअ में आहिनि। हिते ॾिसो 25 में असां वटि 2 5 जा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु 36 में ॾिसो त 36 में असां वटि हिकिड़ी जोड़ी 2 जी आहे, 2 दफ़ा असां वटि 2 आहे ऐं उनखां पोइ वरी हिकिड़ी जोड़ी असां वटि 3 जी आहे, असां वटि 2 दफ़ा 3 आहे ऐं 16 में असां वटि 2 दफ़ा 2 आहे, मतिलबु हिकिड़ी 2 जी जोड़ी आहे ऐं उनखां पोइ वरी हिकिड़ी ॿी 2 जी जोड़ी आहे, मतिलबु 4 दफ़ा 2 आहे ऐं हिते को बि नंबर अकेलो न आहे। त मतिलबु जेके परफेक्ट स्क्वायर्स हूंदा आहिनि उन जा जेके फैक्टर्स हूंदा आहिनि, जेके उन जा जुज़ा हूंदा आहिनि, उहे हमेशह पेयर्स यानी जोड़ीअ में हूंदा आहिनि। ऐं हाणे असां वटि 25, 36 ऐं 16 जो मिसाल बि मौजूदु आहे जंहिंजा असां जुज़ा कढियासीं त असां वटि जेके जुज़ा मिलिया इन्हनि परफेक्ट स्क्वायर्स जा उहे जोड़ीअ में मिलिया। अचो त हाणे कुझु मिसाल करे था ॾिसूं त असां वटि हिकिड़ो अंग आहे जेको आहे 24। हाणे 24 जा अगरि असां जुज़ा कढूं त असांखे ख़बर पइजी वेंदी त इहो परफेक्ट स्क्वायर आहे या न। त 24 खे अगरि मां 2 सां वंड कयां त मूं वटि बचंदो 12 ऐं 12 खे 2 सां वंड कयूं त 6 बचंदा ऐं 6 खे 2 सां वंड कयूं त असां वटि 3 बचंदा ऐं उनखां पोइ 3 खे सिर्फ़ु 3 जो खोड़ो लॻंदो त हाणे असां वटि जुज़ा निकिरी वेंदा त 2 ज़रबिया 2 ऐं ज़रबिया 2 ऐं ज़रबिया 3। त हाणे हिन में गौर कयो त तव्हां वटि 2 जो जोड़ो त आहे पर उनखां पोइ जेको हिकिड़ो 2 आहे ऐं हिकिड़ो 3 आहे, इहे अकेला आहिनि, इन्हनि जो को जोड़ो न आहे ऐं इन जे करे इहो जेको अंग आहे 24 इहो परफेक्ट स्क्वायर न आहे, छाकाणि त इन जा जेके असांखे जुज़ा मिलिया उहे जोड़ीअ में न मिलिया। हाणे ॿियो अदद आहे असां वटि 64। हाणे 64 जो ॾिसूं था त 2 सां वंड कंदासीं असां वटि बचंदा 32, वरी 2 सां वंड कंदासीं असां 16 बचंदा, 16 खे 2 सां वंड कंदासीं त 8, 8 खे 2 सां कंदासीं 4, 4 खे 2 सां कंदासीं 2 ऐं आख़िर में 2 खे बि 2 सां ई वंड कंदासीं। त हाणे असां वटि ॾिसो त केतिरा जोड़ा ठही विया आहिनि। असां वटि हिकु जोड़ो ठहियो आहे 2 जो, उनखां पोइ वरी ॿियो जोड़ो ठहियो आहे 2 जो ऐं उनखां आख़िर में असां वटि टियों बि जोड़ो ठहियो आहे 2 जो, यानी असां वटि 3 जोड़ा ठहिया आहिनि 2 जा। मतिलबु 64 हिकु परफेक्ट स्क्वायर आहे छाकाणि त इन जा जुज़ा जोड़ीअ में आहे। ॿिए अदद ते अचूं था जेको आहे 56। त 56 खे 2 सां वंड कंदासीं असांखे बचंदा 28, 28 वंडिया 2 14 ऐं 14 वंडिया 2 त असां वटि थी वेंदा 7 ऐं 7 खे सिर्फ़ु 7 जो खोड़ो लॻंदो आहे त बचंदा 7। त हाणे हिते असां वटि ॾिसो 2 जो जोड़ो त आहे पर उनखां पोइ 2 ऐं जेके 7 आहिनि इन्हनि जो को बि जोड़ो न आहे, इहे अकेला आहिनि। त मतिलबु जेको अंग आहे 56 इहो हिकिड़ो परफेक्ट स्क्वायर न आहे छाकाणि त इन जा जुज़ा जोड़ीअ में न आहिनि ऐं परफेक्ट स्क्वायर जा जुज़ा हमेशह जोड़ीअ में हूंदा आहिनि।